अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम मुलाक़ात ऐं टीवी आहे माई टीवी तव्हांजी पंहिंजी यूट्यूब चैनल ते। व्यूअर्स, प्रोग्राम मुलाक़ात में असां अक्सर उन्हनि सां मुलाक़ात कराईंदा आहियूं तव्हांजी, ऐं असां उन्हनि सां कचहरी कंदा आहियूं जंहिंसां तव्हां मुलाक़ात करणु चाहींदा आहियो। तमामु घणी डिमांड ते अॼु असां अहिड़ो महिमान घुरायो आहे पाण वटि, जंहिंजे लाइ अगरि मां सवेर असांजी गुफ़्तगू थी रही असांजे डायरेक्टर साहिबु तो चई रहियो त हा अहिड़ो महिमान आहे जंहिंजे लाइ तो वाक़ई लफ़्ज़ न हूंदा। त वाक़ई इहा ॻाल्हि सही आहे त कुझु अहिड़ा महिमान ईंदा आहिनि जंहिंजे इंट्रोडक्शन जॾहिं करायो वेंदो आहे त उन लाइ लफ़्ज़ खुटी वेंदा आहिनि, ऐं उन लाइ हिकिड़ो लफ़्ज़ चई सघिजे थो किंग ऑफ कॉमेडी। सिर्फ़ु कॉमेडी न, हर ज़िंदगी में जेको जेको हुन कमु कयो उहो उनखे तमामु सुठो ऐं बहितरीनु तरीक़े सां कयो। अॼु असां सां गॾु मौजूदु आहिनि अली गुल मल्हार साहिबु। वेलकम अली गुल मल्हार साहिबु। वॾी महिरबानी तव्हांजी, सलामत जो यकीन कयो। वाक़ई जॾहिं रुस्तुम लक साहिबु फ़ोन कई, मां बि सखर हुयुमि प्रोग्राम में, ऐं राति ई राति तो हले मुंहिंजो सुभाणे शायदि न पुॼी सघूं। लख थोरा राति ई राति 1:30 बजे गाॾी खाई आहे ऐं पुॻासीं, ऐं पोइ हिते अची सुकून थियो जो तव्हां सां मिलण जो ॾाढो असांखे इश्तियाक़ हुयो। थैंक यू वेरी मच। तव्हांजा थोरा न माशाल्लाह सां अक्सर माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंखे तव्हां ॾिसंदा आहियो त परेशानियूं ॾुख हर्शियूं साहियूं, त कुझु जहिड़ा अहिड़ा आहिनि अॼुकल्ह असांजे मुआशिरे में जंहिंखे ॾिसी करे तव्हांजे मुंहं ते मुस्कुराहट अची थी वञे, ऐं तव्हांजो माशाल्लाह उन्हनि मां हिकु आहियो ऐं सभिनी माण्हुनि खे खिलाईंदा रहंदा आहियो। सलामत हुजो, सलामत हुजो। बसि ड्यूटी आहे। जे हिकिड़ो शहर आहे त पंहिंजा ॾुख लिकाए ॿिनि खे खिलायो आहे, शायदि मुंहिंजे मौला मूंखे इन लाइ ठाहियो आहे। वाह, इहा वॾी ॻाल्हि आहे। असीं फ़नकार माण्हू करे प्यार ॼाणूं, न झगड़नि खां वाक़ुफ़, न तकरार ॼाणूं। त मोहबत ई मोहबत, प्यार ई प्यार वठिणो आहे ऐं ॾियणो आहे। थैंक यू वेरी मच। तव्हां माशाल्लाह हमेशह जिथे बि विया आहियो माण्हुनि खे खिलायो आहे, मोहबत ॾिनी आहे, प्यार ॾिनो आहे, इज़त ॾिनी आहे माण्हुनि खे। त कॾहिं महिल हिन कॉमेडी में बेसिक सुवाल इहो ई हूंदो आहे प्रोग्राम के जो बि तव्हां बि इलाही सारा प्रोग्राम होस्ट कया आहिनि, कीअं एंट्री थी, अचणु कीअं थियो, स्टार्ट कीअं थियो? हिकिड़ी कॉमेडी त मां नथी चई सघां त फैमिली खां हूंदी। बाबा इहा वॾी दास्तान आहे हिकिड़ी, ॾाढो ज़बरदस्त मज़ो ईंदो तव्हांखे। मां त बरियाली जो माण्हू आहियां, कंदकोट शहर आहे, उनजा 2 इलाइक़ा आहिनि। हिकिड़ा मुंहिंजा नाना हूंदा हुआ, उनखे असां बिड़दी छॾींदा हुआसीं, हिकिड़ो टोड़ी बंगलो मुंहिंजो जेको आहे उते ॻोठ आहे टोड़ी बंगलो, जंहिंमें दरिया टुटो हुयो। अच्छा, तंहिंजे करे हो जेको जेको सैलाब आयो हुयो एक्चुअली तव्हांजे ॻोठ खे अची वियो हुई। हा, हिते हुयुमि कराची मां, पेटियूं बि सुञातियूं, मेटनि जूं खारा बि सुञाता, मां फिलहाल जा लोड़ंदा प्रोग्राम कया हुआ, ॿुधाया बि आहे हिन जो लोड़ो थो वञे। इहो हक़ीक़त हुई। त मां असली उतां जो आहियां। उहो ॾाढो मूंखे क्रेज़ हूंदो हुयो। बेसिकली फ़नकार जेको आहे, जेको कलाकार आहे, छो जो किरोड़े माण्हू आहिनि असांजी माना 22 करोड़ 20 करोड़ आवाम हूंदी पाकिस्तान जी। कलाकार जेकॾहिं ॻणींदव त 5-6 हज़ार हूंदा, सॼा जेकॾहिं मिलाइजनि त सिंधी में बि बसि 1000 खनि हूंदा। कुझु आहिनि जेके पंहिंजो पाण खे मञाए सघनि, कुझु अंगुरनि ते तव्हां ॻणे सघो था। बिल्कुलु, जीअं त असां सकावत खाते वटि जेके रजिस्टर माण्हू आहिनि उहे 700 खनि आहिनि। माना इन में तव्हां अंदाज़ लॻाईंदो सिंधीअ में के 1000 खनि हूंदा। त अलाह साईं जे करम आहिनि, उन्हनि माण्हुनि खे अलाह साईं जेको आहे सो गॉड गिफ्टेड शयूं मिलनि थियूं। मूंखे बि नंढे लाइ खां वठी कुदरती माना स्कूल में हुजां या माइटनि जूं शादियूं थियनि, उते मश्करियूं करणु, माना कंहिंजा दड़का खाइण। मां बेसिकली नदीम जो ॾाढो परस्तार हूंदो हुउमि, अदाकार नदीम जो। पोइ असां स्कूल में जॾहिं मोकल थींदी, पोइ असां हुते शलवार कमीज़ पाईंदा हुआसीं, मलेशिया आई, पोइ हेड येलो कलर जी ड्रेस हूंदी। बिल्कुलु, अञा ताईं बि यादि आहे मूंखे, बिल्कुलु यादि आहे। हा, पोइ मां वरी शलवार में कमीज़ अंदरि विझी पेंट ठाहींदुमि। उते ॿाहिरि में पेंट त न हूंदी हुई न, पोइ मां नदीम थी करे वरी उते गाना ॻाईंदो हुउमि। नदीम थी करे मोटड़ा घणा दफ़ा तमामु घणो। उस्ताद अब्दुल बारी हूंदो, हाणे गुज़ारे वियो आहे। उहो ॾाढो मूं ते फ़ख़्रु कंदो जॾहिं मां टीवी में आयुमि, जॾहिं असां अलाह साईं इज़त ॾिनी, एवार्ड वेवार्ड मिलिया, पोइ मूंखे ॿुधाईंदो तव्हांखे की इहो मुंहिंजो शागिर्दु आहे, ॾिस किथे पुॼी वियो आहे। पोइ अलाह जी महिरबानी इहा रही, शमा साहिबा, मां तव्हांखे छा ॿुधायां, मौला जो वॾो करम रहियो। मां नदीम जो परस्तार हुउमि। उनजी मां फिल्म ॾिठी, दिलि लॻी फिल्म। दिलि लॻी फिल्म जेको आहे सो ॾिसी करे पोइ मां सोचियुमि त ओड़ी गिरेज हुजे, ओड़े क़िस्म जा मैनेजर हुजनि। पोइ सखर में हिकिड़ो पंहिंजो निसार मोटर्स हुयो, अञा बि आहे, साईं निसार शाह नालो आहे हुनजो। उहो जापान मां ट्रेनिंग करे आयो, पोइ उन उते ब्रिज खोली सुठी। पोइ असांजो मैट हूंदो सैनिक साहिबु, पुलिस में हो, SSP हुन दौर में। पोइ मां हुनखे चयो, साईं मूंखे हिते नौकिरी वठी ॾियो गिरेज ते। हुनजो मां गवर्नमेंट जी नौकिरी वठो न, बसि हुन गिरेज ते। मां नदीम जी फिल्म ॾिठी आहे दिलि लॻी। पोइ मां गिरेज ते नौकिरी कई, ऐं पोइ
पहिरें दफ़ा मां ॿुधो आहे की चए त गैरेज ते नौकिरी गिरेज ते नौकिरी मां दिलि लॻी फिल्म जे करे पोइ त साईं निसार शाह जेको हुयो उनखे ख़बर पई त भाई नदीम जी फिल्म ॾिसी करे दिलि लॻी गिरेज ते बीठो आहे मां मस्तियूं कया हुते गानो हूंदो नदीम जो मेरा महबूब ज़माने से हसी है यारो शबनम सां ॿुधंदासीं ज़रूरु लाज़मन जंहिं ते तव्हांखे इहो लाज़मन यादि हूंदो मूंखे ख़बर बिल्कुलु पोइ उहो मां गानो बि ॻाईंदो पोइ साईं निसार शाह पुछियो भाउ तूं नदीम जो परस्तार मां फिल्म ॾिठी आहे पोइ नदीम खे साइकिल हूंदी आहे हुन में मां त ग़रीब माण्हू आहे साइकिल त कोन्हे का चए साइकिल तो वठी ॾियां हुन साइकिल वठी ॾिनी मूंखे पोइ वरी कुझु ॾींहंनि खां पोइ चए यार हुनखे शबनम हूंदी आहे पोइ तोखे शबनम हिते त न मिली हा सखर मां शबनम न आहे हिकिड़ो खदरो फ़क़ीर आहे जेको शबनम मूंखे लॻंदो आहे पोइ मां साइकिल घुमाए उहो गानो चवंदो आहे मेरा महबूब ज़माने से हसी है यानी इहो मूंखे क्रेज़ हो शमा साहिबा मां तव्हांखे शबनम वठी ॾियण जो ऑफर ॾिनई नदीम साइकिल त वठी ॾिनी मां त मज़े जी ॻाल्हि ॿुधायां मां PTV ते हिकिड़ो ड्रामो कयो दादलो ऐं पोइ उते जेके महबूब प्रोड्यूसर आहे उन ॾाढा प्यारु कंदा हुआ मूंसां कुदरती ईअं थियो उन ड्रामे में मां नॉमिनेशन थी मुंहिंजी मूंखे नेशनल अवॉर्ड मिलियो PTV तरफ़ां जेको नदीम बेग साहब ॾिनो मूंखे वाह कमाल इहो आहे न उहो मूवमेंट हूंदी जेका उहो तव्हांजे लाइ वाकई कॾहिं न विसरंदी मां त इहो सोचे ई न त PTV अवॉर्ड मूंखे मिली सघे थो ऐं वरी अवॉर्ड ॾियण वारो बि नदीम साहब हुजे नदीम साहब हुजे ऐं जेके मूंसां नॉमिनेशन में हुया उहे वॾा वॾा कलाकार हुआ मां सफ़ा न हुउमि उन्हनि में जॾहिं मुंहिंजो सीन हलियो ओॾी महिल मूंखे इहो लॻो त ताड़ियूं वॻियूं मां जेको इहो एतिरी मूंखे चयो शुकुर थियो कुझु त थियो भला मूंखे अवॉर्ड इहो ई काफ़ी आहे पर जॾहिं निसार खोड़ साहब मिनिस्टर हुन दौर में पोइ उते उन्हनि जंहिंमहिल नालो खयो मुंहिंजो त झुंझ जो मैं चाह रहा था दिल से उसी आदमी को मिल रहा है ऐं फ़हद मुस्तफ़ा ऐं सबरीन साहिबा अवॉर्ड जी कंपेयरिंग कनि पिया मुंहिंजे लाइ ज़िंदगी जो वॾे में वॾो इहो अवॉर्ड हुयो जंहिं माण्हू जो मां परस्तार जंहिंजे करे तव्हां जंहिंजे करे गैरेज ते नौकिरी कई सॼो कुझु कयो ऐं उन माण्हू जे हेठां ऐं अवॉर्ड जे लाइ नदीम बीठो हुयो ऐं मां मौला खां दुआ बि घुरी जेकॾहिं मूंखे अवॉर्ड मिले छा था सम्झो नदीम जे हथां मिले जंहिं महिल अनाउंस थियो न शमा साहिबा मां छा ॿुधायां थो जो उते ई अगरि मुंहिंजा मिट माइट हुजनि हा मां त कंहिंखे बि न वठी वियो हुउमि सोरा मुंहिंजो दोस्त हो उन ॾींहुं उहो बि न हलियो पर अलीराज शर साहिबु हुयो हुते मौजूदु उहो बि नॉमिनेशन में हो उन पंहिंजो राइटर जी कैटेगरी में ऐं मां जेको भॻवान मुंहिंजे ज़मीन माना पेरनि में जेकी आहे न मां इहा आसान जो ड्राम उहो तव्हां विसरंदो न हा ऐं जॾहिं अवॉर्ड मूंखे मिलियो मूंखे एॾी ख़ुशी थी ऐं पोइ उते ॿ टे लफ़्ज़ बि मूंखे ॻाल्हायूं त मुंहिंजी वॾी में वॾी काइनात जी ख़ुशी इंसान मां इहो इन ते आंदो त इंसान जंहिं शइ जी जुस्तजू करे थो उहो हुनखे मिले थो मुंहिंजी सची लगन सां कमु सची लगन मुंहिंजी यादि मां नदीम सां मिलंदुसि ऐं उहो तव्हांखे ॾिसो पाणे एग्ज़िक्यूट थी वियो वधीक ॻाल्हायूं था सची लॻनि था तव्हां ॿिया बि इलाही सारा कमु कया उन में कहिड़ा प्रॉब्लम्स आया पर वक़्त खां पोइ नाज़रीन असांजी गुफ़्तगू हले थी पई अली गुल मल्हार साहिब सां अली गुल मल्हार जी जेका शख़्सियत आहे घणे मतिलबु हुन में इलाही सारा मल्टी डायमेंशनल शख़्सियत आहे हुनजा इलाही सारा कम थियल आहिनि मज़ाक ते बि ॻाल्हाईंदासीं पर वक़्त खां पोइ